नबी साईं जो सहाबिया हजरत मुआज रज़ी अल्लाह तआला अन्हु, नबी साईं जो सहाबिया हजरत मुआज रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो मां नबी साईं सा हिकड़ी सवारी ते बेल सवार अगियां नबी साईं वेठा है, पोयां मां वेठा। थोड़ो अगते हलियासी, अल्लाह जे नबी मां खां पुछा कई। अल्लाह जे नबी हजरत मुआज रज़ी अल्लाह तआला अन्हु के फरमायो, ए मुआज, अल्लाह साईं जा असां ते केड़ा ऐं केतरा हक आहिनि। हजरत मुआज तो फरमायो, मां जवाब में अर्ज कयम साईं अल्लाह व रसूल आलम, मांखे ख़बर न आहे। वरी फरमाई थोरो अॻिते वियासीं, अल्लाह जे नबी ॿियो सुवाल फरमाई, ऐ मुआज, असां जा अल्लाह ते केतरा ऐं केड़ा हक आहिनि। सहाबी तो फरमाए, मां साॻी जवाब ॾिनो साईं मांखे ख़बर न आहे। हाणे सवाल ॿ तव्हां बि यादि कयो, अल्लाह जा असां ते केतरा ऐं केड़ा हक, असां जा वरी अल्लाह ते केतरा ऐं केड़ा। हजरत मुआज तो फरमाए, अल्लाह जे नबी मांखे फरमायो, मुआज, अल्लाह जा असां ते ॿ हक, अल्लाह साईं जा असां ते ॿ हक। फरमाई पहिरियों हक अल्लाह जो इहो आहे, अल्लाह जी बंदगी, अल्लाह जी इबादत, हिकड़ो हक। अल्लाह जे नबी फरमाए ॿियो हक अल्लाह जो इहो आहे, उन सां कंहिंखे शरीक भाईवार न कयो। भाई थोरो आहे मसलो या वॾो? थोरो। अल्लाह जा ॿ हक, हिक अल्लाह जी बंदगी क्यों, ॿियो अल्लाह सां कंहिंखे शरीक भाईवार न कयो। ये अल्लाह जा ॿ हक पूरा थी। हाणे असां जो हक अल्लाह जे नबी फरमायो हजरत मुआज रज़ी अल्लाह तआला अन्हु के, ए मुआज, अल्लाह तो फरमाए जेको बानो मांखे पंहिंजो हक पूरो ॾे। अल्लाह जे हक जी ख़बर पई न बा? अल्लाह जा ॿ हक, हिक उन्ही सां शिरक न क्यों, ॿियो उन्ही जी बंदगी। हाणे अल्लाह जे नबी हजरत मुआज के फरमायो, अल्लाह साईं पंहिंजी इज्जत जो कसम तो खणे। अल्लाह तो फरमाए जेको बानो मांखे पंहिंजो हक ॾींदो, मां सां शिरक भी न करे, मुंहिंजी बंदगी करे, अल्लाह तो फरमाए त मां दुनिया में इज्जत सां रोज़ी ऐं आखिरत में जन्नत ॾींदुमि। हाणे इन हदीस मां मालूम थियो, अल्लाह से जेको कुरान में फरमायो आहे त इंसाफ कयो, अल्लाह जे नबी फरमायो आहे त इंसाफ जी माना है हकदार खे पूरो हक ॾियो।